ख़बरनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदा थी नौशरो फिरोज़ मां आक़िब लाशाही रिपोर्ट मूजिब त नेशनल पीपल्स पार्टी जे सूबाई सदर जेडी अॻूणो सूबाई सदर मसरूर ख़ान जतोई पहुची बीर गुलाम मुस्तफ़ा ख़ासकेली परवेज़ ख़ासकेली सां संदसि भाॼाई जी वफ़ात ते ताज़ियत कई। ॻोठ हाजी लाइक़ ख़ासकेली में आदम ख़ासकेली जी भाउ महबूब ख़ासकेली जे सौट जी वफ़ात ते ताज़ियत कई। ॻोठ मौलवी गुलमोहन ख़ासकेली में मौलवी कुर्बान ख़ासकेली जी भाउ अब्दुल समद ख़ासकेली जी वालिद मरहूम अब्दुल वाहिद ख़ासकेली जी वफ़ात ते ताज़ियत कई। हमज़ो ख़ान मरीअ सां संदसि पुट जी वफ़ात ते ताज़ियत कई। फैज़ान मलिक सां संदसि वालिद मोहम्मद असलम जी वफ़ात ते ताज़ियत कई। जॾहिं त ॻोठ खुनरी में उस्ताद अब्दुल गफ़ार ख़ासकेली सां संदसि वालिद मरहूम मौलवी अब्दुल मजीद ख़ासकेली जी वफ़ात ते ताज़ियत कई। मुराद शाह पहुची असगर ख़ासकेली सां संदसि घरवारी जी वफ़ात ते ताज़ियत कई। ॻोठ मोहम्मद मुराद खोखर में पहुची पुण दुआऊं घुरी वयूं। इन मौक़े ते नेशनल पीपल्स पार्टी डिवीज़न सदर गुलाम हैदर मरी, इक़बाल ख़ासकेली, ज़हीर हुसैन मरी, इंसार उर्फ दारा मलको खान मरी समेत ॿिया नेशनल पीपल्स पार्टी जा अॻुवान पिणु मौजूद हुआ।